साईं GM सैयद अॼु फेसबुक ज़रिए सोचूं था त सिंध जे सियासी वर्करनि सां कचहरी कजे, सिंधी क़ौम सां, सिंध जे वकीलनि सां, उस्तादनि सां, बाशऊर सिंधियुनि सां। ऐं उन कचहरीअ में मां इहा कोशिशि कंदुसि त जेकॾहिं तव्हां दोस्त जेके ॿुधंदड़ आहियो, तव्हांजे ज़हननि में को सुवाल आहे क़ौमी तहरीक जे हवाले सां, जदोजहद जे हवाले सां, ऐं जंहिं सूरत हाल मां सिंध गुज़रे पई उन हवाले सां, त कचहरीअ खे पोइ उन पासे वठी वेंदासीं। बुनियादी तरह असां सिंधी क़ौम हिकिड़े बेठिकी कब्ज़े ऐं ग़ुलामीअ जो शिकार आहियूं, हिकिड़े जबर जो शिकार आहियूं। सियासी जबर आहे सिंध जे मथां। उन सियासी जबर में असां पंहिंजनि इख़्तियारनि जा पाण मालिक न आहियूं। यानी वफ़ाक़ जे नाले में पंजाबी इस्तमारियत, मरकज़ जे नाले में पंजाबी साम्राज्य पारां सिंध में जेको सियासी इक़्तिदार आहे या सियासी नुमाइंदा समाज जा, सिंध जा, उहे जागीरदारनि खे मुक़ररु कंदा, नस्ल परस्तनि खे मुक़ररु कंदा, या मौक़े परस्त क़ुवतुनि खे जेके सिंध जे तारीख़ी ऐं क़ौमी मफ़ादनि ते अखियूं पूरे छॾीनि। यानी इक़्तिदार उन्हनि माण्हुनि जे हवाले जिन खे सियासी ॿोलीअ में असीं दलाल क़ुवतूं चऊं, इक़्तिदार सिंध जो उन जे हवाले कंदा जेके ग़ुलामीअ ऐं जेका मुआशी फुरलुट आहे, इन सियासी जबर इन्हनि मामलनि ते अखियूं पूरे ऐं मरकज़ सां जेको आहे वफ़ाक़ सां हा मिलाईंदा। मथां थोरी इन चुरपुर कंदा, थोरी वावेला गोड़गम सां, त जीअं माना माण्हुनि जे नज़र में सफ़ा अने टके जा कसीरे जा न थियूं। मसलन पाणीअ जे मामले ते, दरियाह जे मामले ते, जॾहिं पंजाब जो जबर हो, तव्हां ॾिठो त उहे ई वॾेरा जागीरदार भोतार जेके पंजाब पारां सिंध जे मथां सियासी तौर ते मढ़िया विया। पहिरें त इहो त पोइ अहिड़े को मसइलो ई कोन्हे, को कैनाल थियनि ई कोन पिया, खजनि ई कोन पिया, पाणी रुकिजे ई कोन पियो। पहिरें माण्हुनि खे ईअं मुझायूं, गुमराह कयूं, ऐं पोइ जॾहिं माण्हुनि सिंध जे माण्हुनि वॾो स्टैंड वरितो त पोइ वरी चवंदा हाणे भला ॻाल्हि ॿोल कयूं था, खतो किताबत हले थी। माना हू जो भोले खे पग वधायूं, जानवरनि, झंग जे जानवरनि चयो त भोले खे झंग जो सरदार था कयूं। सो पोइ जेको मसइलो थिए पियो, कंहिं हरणीअ जो कंहिंजो को फरड़ो बरड़ो खजी वियो त चऊंसि ॾे हाल वाल भला फ़ैसिलो हे सॼा जेको आहे पोइ हिकिड़े वण तां ॿिए ते टुपो पइजे, ॿिए तां टे ते टुपो पइजे। पोइ वरी उन्हनि खे चई सभिनी खे गॾु करे त बाबा हे मुंहिंजो तव्हां अचूं वञूं कोन था ॾिसो। वॾेरनि भुतारनि जो सिंध जे मसइले ते इन क़िस्म जो किरदारु रहियो आहे त ग़ुलामीअ ते ख़ामोशी, ॿोलीअ जे सुवाल ते ख़ामोशी, डेमोग्राफीअ जे सुवाल ते ख़ामोशी, ज़मीनूं लखें एकड़ कब्ज़ा थियनि उन्हनि ते ख़ामोशी, शहरनि में हे जेके प्लाट वग़ैरह फ़ौज खणी पियो वञे, वॾी प्लाटिंग ऐं वॾी कंस्ट्रक्शन, उन ते ख़ामोशी, दरियाह जे मसइले ते ख़ामोशी, बंदर जेको सिंध जो आहे, पोर्ट सिटी आहे कराची बंदर जेको आहे, उन ते उन्हनि जी ख़ामोशी। सिर्फ़ु चंद ॾींहंनि जे इक़्तिदार जे करे उन में बि हिननि खे इज़त नसीब नथी थिए। आख़िर में फिरी सिरी वरी मौत। भुटे जहिड़े माण्हूअ खे बि इक़्तिदार ॾिनऊं सिंध जे ग़ुलामीअ जे शर्त ते, छाकाणि त जॾहिं बंगालियुनि आज़ादी वरिती त हे पंजाबियुनि जी माना हेठि मथे थी वई। हू सम्झनि पिया त हाणे वरी सिंधी जेको ज़ोथंदा ऐं सिंधी आज़ादीअ जी जदोजहद कंदा, सिंधू देश ठहंदो। इन करे भुटे खे हिकिड़े गुॾे तौरु जेको अचे कुर्सी ॾेई छॾियऊं। साईं GM सैयद पहिरनि ॾींहंनि में चयसि त बाबा हे कमु कढी ऐं मारे छॾींदा, फांसी ॾेई छॾींदा, पर इक़्तिदार जो नशो बि चवंदा ॾाढो ख़राबु थिए थो। ऐं उहो साॻियो कमु थियो।
हिन उहे 93,000 फ़ौजी जेके आहिनि उनखां मैडम इंदिरा गांधी खां छॾाए पंजाब जे हवाले कयईं ऐं सिंध जी ग़ुलामीअ जे उन सुवाल ऐं शर्त ते जेको आहे सो इक़्तिदार वरितईं। चवनि था त आख़िरी जेके भुटे जा ॾींहं जेल में क़ैद में गुज़रिया उन में इन नतीजे ते उहे ख़ुदि पंजाबी जेके हुनजा मुहाफ़िज़ हुआ उते कंहिं लिखियो आहे त आख़िर में हुनखे अहसासु थियो त इन खां बहितर हो त मां सिंधू देश आज़ादु करायां या सिंध जी आज़ादीअ जे सुवाल ते चिटो थियां। सो चवण जो मतिलबु इहो त इक़्तिदार हिननि खे मिले थो आर्ज़ी मफ़ादनि जे लाइ, पर वॾा जेके तारीख़ी जीअं असीं चऊं था त असीं बेठिकियत आहियूं। सिंध जो को इंतिज़ामी मसइलो थोरी आहे, सिंध जो मामिलो को इंतिज़ामी आहे असांखे हे सूबा फलाणा इंतिज़ामी, सिंध जो मामिलो इंतिज़ामी न आहे, सिंध जो मामिलो आहे बेठिकी। असीं हिकिड़ी ग़ुलाम क़ौम आहियूं, ग़ुलाम क़ौम जो सुवाल जेको आहे क़ौमी थींदो आहे ऐं ग़ुलाम क़ौमूं आज़ादीअ जे लाइ जदोजहद कंदियूं आहिनि। तंहिंजे करे हे जेके इक़्तिदार ते माण्हू अचनि था वेहनि था, असां इहो टाइम जेको आहे किलिंग थी थिए, टाइम किलिंग इन पस मंज़र में त पंजाब खे वक़्तु खपे थो त बाबा हाणे जीअं कराची जी जेका सूरत हाल आहे डेमोग्राफीअ जी, सॼी सिंध खे जॾहिं इन कराचीअ वांगुरु डेमोग्राफीअ खे चेंज करे वेंदा, इन ते असां बार बार चवंदा रहिया आहियूं त पोइ पंजाबियुनि खे न पीपीए जी ज़रूरत पवंदी, इक़्तिदारी धुरियुनि जी ज़रूरत ई न पवंदी, छाकाणि सिंध मां ख़ुदि जेके ॿाहिरिनि सूबनि जा मुल्कनि जा या पंजाब जा माण्हू जेके आहिनि से खटे ईंदा ऐं बुनियाद परस्तनि खे खटाईंदा, नस्ल परस्तनि खे खटाईंदा, नतीजे में सिंध जो क़ौमी वजूद जेको आहे उहो जेको आहे टुटी पवंदो, उहो ख़तमु थींदो हुयो। इन करे हे बार बार जेको आहे असां क़ौम खे चऊं था त बाबा असीं सिंध जा माण्हू जॾहिं पंहिंजे सियासी फ़ैसिलनि जा मालिक पाण न आहियूं, ग़ुलामी थींदी छा आहे? ग़ुलामी इहा आहे त मुंहिंजे अखियुनि जे अॻियां मुंहिंजे खीसे मां केरु पैसा कढी ऐं पंहिंजे लाइ किताब आणे, मां बुख ते वेठो हुजां। मुंहिंजे घर जा जेके टपड़ आहिनि, टीन टपड़, हे हंध बिस्तरा सभु जेको आहे ॿोरी सभु खणी ऐं केरु वञी पंहिंजे घर में जेको आहे सो किताब आणे, मां वरी पट ते सुम्हां। हंध बिस्तरा मुंहिंजा आहिनि, खीसे में पैसा मुंहिंजा आहिनि, माल मता ढोर ढगा गऊं ॿकरियूं उहो, पर खीर जेको आहे सो ॿिए जे घर में वेंदो। नतीजे में मालिक जेको आहे उहो खीर वारी चांहि बि न पीए जॾहिं त हुनजे घर जे अॻियां जेको आहे 10 मेहूं ॿुधी पियूं आहिनि। केरु थो खीर खणी न अची बा उहो फलाणो खणी थो वञे, घर जा टपड़ फलाणो खणी थो वञे, खटूं वा केॾे वियूं चई खणी वञो, पैसा केॾे विया खणी वञो। हाणे मां न पंहिंजे पैसनि जो मालिक, मां न पंहिंजे घर जो मालिक, मां न जेको आहे पंहिंजे ढोर ढगे जो मालिक, मां न पंहिंजे ज़मीन जो मालिक, सभु कुझु मुंहिंजो हूंदे मां बुख ते वेठो आहियां। अञा हथु टंगे उनखे फोरूअ खे चवां त यार सभु कुझु आहे त मुंहिंजो खणियो वञी पियो, पर थोरो मूंखे उहो जी चवंदा जीदान जेतिरो मूंखे 2-3 रुपया ॾे, कुझु जेको आहे अटो 2-3 किलो ॾे, ॿार बुख था मरनि। यानी मूंखे जहिड़ो रखण जे लाइ इहे मुंहिंजे ई फसल जा हिकिड़ा 5 किलो अटे जा मूंखे ॾिए, मुंहिंजा ई पैसा जेके आहिनि से उहे मूंखे उन मां लख रुपया खणी थो वञे त 5 रुपया मुंहिंजे तरीअ ते रखे, पोइ छा यादि कंदे। त हाणे इन क़िस्म जो जेको करब आहे सिंध सां, तारीख़ी सिंध जी सुञाणप, सिंध जेका तहज़ीब जी मालिक, ऐं पाकिस्तान न हुजे हा, पाकिस्तान जहिड़ी हीअ गैर फितरी बदमाश रियासत जे करे न हुजे हा त असां त हिन सॼे ख़िते खे सुञाणप बि ॾिनी। तव्हां ॾिसो ख़ुदि सॼो हिंदुस्तान जेको आहे, हिंदुस्तान जा जेके इंटेलेक्चुअल आहिनि, दानिश्वर आहिनि, उहे बि इहा ॻाल्हि मञीनि था त हिंद जेका आहे लफ़्ज़ उहो सिंध मां निकितो आहे, इंडिया लफ़्ज़ जेको आहे उहो इंडस मां निकितो आहे। यानी असां हिन सॼे बरे सगीर जी सुञाणप हुआसीं। यानी जॾहिं वॾे बरे सगीर खे जेकर असीं ॾिसूं था त उन में सॼे बरे सगीर जी सुञाणप असां हुआसीं, पर जॾहिं पाकिस्तान अलॻि थियो त हाणे सिंध जी सुञाणप ई ख़तमु करे छॾियूं, 1 यूनिट लागू कयूं, सिंधी ऐं सिंध जो नालो वठणु ॾोह थी वियो। हे तजुर्बा थिया न, 1 यूनिट जो हिननि तजुर्बो कयो पाकिस्तान खां पोइ, दरिया हिननि विकिणी छॾिया इहो पाकिस्तान खां पोइ, 45 जो जेको पाणी ठाहियो आहे सिंध ऐं पंजाब एग्रीमेंट जे तहत, इन ते मां बार बार चवंदो रहियो आहियां, पर शयूं रिपीट थियनि त
त माण्हुनि जे ज़हननि में अचनि त बाबा 1945 वारो जेको ठाह हुआ पाकिस्तान खां अॻु सिंध ऐं पंजाब जे नुमाइंदनि जो उन में इहो तइ थियो त सिंधू दरिया जो पाणीअ जो जेको तनासुब आहे सेकड़ो आहे उहो तइ थियो त 75 सेकड़ो पाणी सिंधू दरिया जो जेको आहे उहो सिंध जो आहे। हाणे उहो असीं समुंड में था उछलियूं, असीं उन ते फसल था पोखियूं, असीं उनखे केॾे बि कयूं, पर तनासुब सेकड़ो तइ थियल आहे उहो असांजो आहे। सो बि उन शर्त ते त पंजाब जे बाक़ी जेके दरिया आहिनि उन्हनि में 25 सेकड़ो पाणी पंजाब असांखे ॾींदो। असांजे दरिया मां 25 सेकड़ो पाणी दरिया पंजाब खणंदो ऐं पंजाब जा जेके दरिया आहिनि उन मां 25 सेकड़ो असांखे मिलंदो। इन तहत फार्मूले तहत सिंध जे इन जेको पाणी सिस्टम आहे जेको पाकिस्तान में उन जो फ़ैसिलो थियल आहे पाकिस्तान खां अॻु। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो पाकिस्तान न हुजे हा त सिंधू दरिया जे पाणीअ जो 75 सेकड़ो असांजो ऐं पंजाब जे पीउ खे बि ताक़त न हुई त पंहिंजा दरिया छाकाणि असां उन भाए वारा हुआसीं। पंजाब जे दरियानि जे पाणीअ जा असीं 25 सेकड़ो भाए वारा आहियूं, असां खां पुछूं ई कोन। वन यूनिट लॻल हो, जेके पैसा मिलिया उहे बि लाहौर ते ख़र्चु कयूं, माना पैसा वरितऊं जेके दरिया विकिणी उन पैसनि मां 25 सेकड़ो पाणी जेकॾहिं असांजो आहे त 25 सेकड़ो पैसा बि असांजा उहे किथे केॾे विया, उहे बि खाई हलिया। या हीअ जेका कराची जेको शहर आहे, कराची तव्हां ॾिसो न पाकिस्तान खां अॻु में या सिंध जी सॼी तारीख़ ॾिसो, शिकारपुर खे उन वक़्त जो पेरिस सॾियो वेंदो हो। पेरिस आहे यानी हाणे पेरिस जेकॾहिं शिकारपुर आहे, हैदराबाद जूं घटियूं जेके आहिनि उहे गुलाब जे पाणीअ सां उहे रोड जेके आहिनि साफ़ु थींदा, धोपजंदा। फजर जे टाइम ते उथी फुआरा करे तव्हां उथो त रुॻो हुगाट हुजे, रुॻो गुलनि जो ख़ुशबू। कराची उन वक़्त जो जदीद जेको आहे लंडन हो। हाणे इहे त थियूं वेझर जूं ॻाल्हियूं जो असां पंहिंजी अखियुनि सां ॾिठियूं आहिनि, पर हज़ारनि सालनि जी तारीख़ में मोहनजो दड़ो हिन ख़िते जी तमामु वॾी हिकिड़ी शहरी रियासत जेका आहे, शहरी रियासत न रियासत वॾी, माना हेॾे मकरान खां वठी मुल्तान ऐं हीउ सॼो जेको इलाइक़ो आहे, पर हिकिड़ो शहर एॾो जदीद आहे। उन जदीद मोहनजे दड़े जे शहर जी जेका तामीर आहे, उन तामीर में उन वक़्त जी यूनिवर्सिटियूं हूंदियूं जिन में इंजीनियरिंग पढ़ाई वई हूंदी, जिन खे इहा ख़बर हूंदी त हे जेको स्विमिंग पूल जेको आहे, जेको वेंझण वारो तलाउ आहे, इन जी बीहक कीअं बीहारजे, इमारतूं कीअं खणजनि, घटियूं कीअं जेको आहे सो बीहारजनि, गंदे पाणी जो निकाल जो सिस्टम कीअं ठाहिजे। इहा त सिधी सी साइंस आहे न, जदीद इंजीनियरिंग आहे न। हाणे इहा इंजीनियरिंग ऐं वरी इन क़िस्म जी अॾावत जे लाइ इकानमी खपे। त असीं हज़ारे साल अॻु बि हिकिड़ी वॾी इकानमी हुआसीं हिन सॼे ख़िते जी, वरी शिकारपुर ते अचूं था। शिकारपुर रुॻो पेरिस रुॻो अॾावत जे करे थोरी आहे, पैसो ई न हूंदो त तव्हां अॾावत छा कंदो। उते बि साॻी इंजीनियरिंग थी खपे, साॻियो जेको आहे सो नाणो थो खपे, ऐं एॾो नाणो सिंध वटि हो जो शिकारपुर जेको आहे जदीद पेरिस जे शिकल में सिंध जे माण्हुनि जेको आहे सो तामीर कयो। कराची, हैदराबाद, मीरपुर, सखर, तव्हां शहर ॾिसो, उन शहरनि मां तव्हांखे सिंध जी इकानमी नज़र ईंदी, सिंध जो इल्मु नज़र ईंदो, सिंध जूं यूनिवर्सिटियूं नज़र ईंदियूं, सिंध जी इंजीनियरिंग, सिंध जी तिब, हर शइ तव्हांखे। ऐं ॿेड़ियुनि ते त असीं वापारु त सॼी दुनिया सां कंदा हुआसीं। शाह लतीफ़ खे ॾिसो, मोहनजो दड़ो थोरो परे आहे, पर शाह लतीफ़ बि जेको आहे न लंका सां जेको असांजो वापारु हो त सोन जो वापारु कंदड़ सिंध जा माण्हू, इहो हज़ारनि सालनि खां असां हुआसीं। पाकिस्तान खां पोइ असांजो उहो वजूद ख़तमु थी वियो। असांजी ॿोली जेका दुनिया जे अलाए केतिरनि ॿोलियुनि जी माउ आहे, उहा ॿोली जेका आहे, जेका हिन पाकिस्तान खां अॻु में बि हिन सॼे ख़िते में जीअं उर्दू थी ॻाल्हाई वञे, ईअं ई जेको आहे सिंधी ॻाल्हाई वेंदी। बलूचिस्तान खां वठी सॼे इलाइक़े में सिंधी ॻाल्हाई वेंदी। उहा ॿोली ख़तमु, उहा जेका तहज़ीब जी माउ सिंध आहे, उहा तहज़ीब बि ख़तमु, सिंध जो वजूद ख़तमु, सुञाणप ख़तमु, कल्चर ख़तमु, इकानमी जेका असांजी आहे, वसीला जेके आहिनि उन जा वारस असीं न आहियूं। हर शइ हाणे इहा
बेठिकियत जी ग़ुलामीअ जी हिकिड़ी कॉलोनी जेका आहे न जदीद कॉलोनीअ जी हिकिड़ी भयानक शिकिल आहे जंहिंमां असीं गुज़रूं पिया ऐं उन में असांजो जेको वजूद आहे यानी ॿोली कल्चर इहे त सॼो हाणे अचे इन ते बीठा आहिनि त बाबा सिंध जेका आहे न हाणे ॾिसो सिंध जी सुञाणप जेका सप्त सिंधु देश खां वठी जेका वेदनि में सिंध लिखियलु आहे त सिंधु दरियाह जेको आहे उहो सिंधु दरियाह असांजे क़ौमी वजूद जो ॿोलीअ जो तहज़ीब जो हिन सॼे ख़िते वतन जो जेका सुञाणप आहे उहा सिंधु दरियाह आहे हिननि पहिरें अटैक जेको हमिलो कयो आहे पंजाबियुनि केनाल ठाहे त सिंधु दरियाह सिंध में दाख़िल थियण महिल हिकिड़ी नाली वञी बचे जेका रूहानी ऐं तारीख़ी जेको असांजो सिंधु दरियाह सां जेको लाॻापो आहे जेका असांजी सुञाणप आहे जॾहिं उहो दरियाह ई न रहंदो त सिंध ऐं सिंधी क़ौम सिंध वतन सिंधु सभ्यता सिंधु तहज़ीब सिंधु धर्म इहे किथे रहंदा तंहिंजे करे पाकिस्तान में जेका सिंध जी जेका सूरत हाल आहे हिन जदीद बेठिकियत में असांजो वजूद असांजो हर शइ ख़तमु पई थिए हिन ख़िते में जेकर हीअ बुराई न हुजे न पाकिस्तान जी त मां सम्झां थो त थी सघे थो त सॼे इंडस हीअ जेको बरे सग़ीर आहे इहो जेको इंडस जे करे इंडिया आहे सिंधूअ जे करे जेको हिंदू आहे इन सॼे जो नालो ई सिंधु हुजे हा हिन सॼे हिन ख़िते जो नालो ई सिंधु छाकाणि तव्हां ॾिसंदो त अॼु बि हिंदुस्तान जा माण्हू जेके आहिनि से हिन समुंड खे सिंधु महासागर चवंदा आहिनि सिंधु महासागर चवंदा आहिनि त हीअ जेका रीजन आहे इहा सॼी सिंधु आहे ऐं जंहिंखे हिंदू चइजे थो या जेको सनातन धर्म जंहिंखे चइजे थो न इहो सनातन धर्म बुनियादी तौर ते सिंधु धर्म आहे इहे असांजूं रिवायतूं आहिनि त बाबा न्याणी जेका आहे असां सत क़ुर इहे रिवायत का अरबनि जी थोरी आहे क़ुर त मुस्लमान थियण खां पोइ थियो था चऊं पर जॾहिं मुस्लमान न हुआसीं असां सिंधी त उन महिल चवंदा हुआ हिकिड़ी न्याणी 100 ब्राह्मणनि जे बराबरि ब्राह्मणनि खे उन वक़्तु पीर मुर्शिद करे मञियो वेंदो हो इहा सिंध जी रिवायत आहे तारीख़ी तौर ते तंहिंजे करे बेठिकी कब्ज़ो जेको आहे उन बेठिकी कब्ज़े मां आज़ादीअ जे लाइ सिंध जे माण्हुनि खे सिंध जे सियासी धुरियुनि खे क़ौमी कारकुननि खे सभिनी खे गॾियल तौर ते न सिर्फ़ु सिंध पर ॿाहिरि जेके असां सिंध जा माण्हू वेठा आहियूं उन्हनि समूरनि खे क़ौमी तहरीक क़ौमी क़यादत क़ौमी फ़िक्र ऐं क़ौमी आज़ादी सिंधु देश जी आज़ादी जे नुक़्ते ते गॾु करिणो पवंदो इंतिज़ामी मामिलो न आहे सिंध जो मामिलो बेठिकी आहे तंहिंजे करे जेके बि माण्हू भली मसलन मां तव्हांखे ॿुधायां त जमहूरियत जे नाले में या मज़हब हुजे या मार्क्सिज़म हुजे या जेको नस्ली सोच हुजे इन्हनि समूरनि खे रियासत पंहिंजो नफ़्सियाती हथियार ऐं हथकंडो जेको आहे सो करे इस्तेमालु थी करे त पाकिस्तान जे फ्रेमवर्क में तारीख़ी क़ौमुनि खे क़ैद ऐं ग़ुलाम रखिजे उन में असांजे ख़िते जो मौलवी बि शामिल आहे कम्यूनिस्ट बि शामिल आहे नस्ल परस्त बि शामिल आहे मौक़े परस्त बि शामिल आहे इन्हनि सभिनी जो ज़ोर आहे त कंहिं बि सूरत में ही पाकिस्तान जेको आहे न इहो जेको आहे सो क़ाइमु रहे पाकिस्तान जो मतिलबु आहे त हिन ग़ैर फितरी रियासत जे अंदरि तारीख़ी क़ौमुनि खे ग़ुलाम रखिजे तंहिंजे करे मां सम्झां थो त सिंध जे नौजवाननि खे ऐं असीं जेके मुख़्तलिफ़ पार्टियुनि में मां पंहिंजे ॻाल्हि ॿोली ॿिए हिसे में उन ते तफ़सील सां ॻाल्हाईंदुसि पर हाणे इन शइ जी ज़रूरत न आहे नंढा नंढा पार्टियूं ग्रुप हेॾे होॾे इन्हनि जी ज़रूरत न आहे सघ विरहाइजे थी ऐं ख़बर ई नथी पवे त केरु कंहिंजो आहे केरु ॾिनल आहे नाहे ॾिनल या केॾे को राति जो फ़ोन थी अचे कंहिंखे का पर्ची लिखी था ॾियनि त ये करना है इस तरह करना है त इन क़िस्म जी जेका गुमराही आहे इन मां बाशऊर माण्हुनि खे ऐं मां ख़ासि तौर ते सिंध जो जेको सीनियर सियासी कारकुननि हाणे के झूना बि थी विया हूंदा शाइर अदीब सियासी कारकुन मां उन्हनि खे चवां थो अचो इहो असां फ़ैसिलो कयो आहे ऐं इहो फ़ैसिलो तव्हां जे लाइ कयो अथऊं त तव्हां सिंध जी क़ौमी तहरीक खे गॾु कयो हिकिड़ी सॻी पार्टीअ में हिकिड़े सॻे इरादे में
हिकिड़ी लीडरशिप में जेका बेखौफ़ ऐं पुरअज़म हुजे उहो तइ तव्हां कयो। तव्हां तइ करे सीनियर कारकुन जेके बि आहिनि 50, 100, 200 जेतिरा बि आहियो दानिश्वर अदीब, तव्हां तइ कयो त बाबा तव्हां इन नतीजे ते पुॻाओ त हीअ पार्टी, हीअ लीडरशिप, हीअ हिकमत अमली, हीअ पॉलिसी, ही जेको आहे सो बेखौफ़ जदोजहद पुरअज़म जदोजहद जे इन पैमाननि ते पूरा लहंदड़ माण्हू जेके आहिनि, हे क़ुर्बानियूं ॾींदड़ जेके माण्हू आहिनि, तव्हां उन्हनि जी चूंड कयो। असां सभिनी खे हिकिड़े हंधि गॾु थियणो पवंदो, न त वाटूं 20 थियूं, कंहिं ॼाणा कहिड़ा पिरी, ख़बर ई कान्हे पई त सही कहिड़ा ग़लति कहिड़ा। ऐं रियासत ईअं कंदी आहे, जॾहिं क़ौमी तहरीक मैच्योर थींदी आहे पोइ अल्टरनेट ठहंदा आहिनि, यानी नारा साॻा, तकरीरूं साॻियूं, जज़्बा वटि 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 वरी ख़बर पई साईं शाम जो घरु सुतो पिया। वरी घर बि सुम्हणु ॼनी था, पोइ रोड ते जॾहिं हीअं तकरीर करे सम्झी थो त वॾो सिंधु देश ठाहे पाकिस्तान टोड़े भोर भोर करे, वरी ख़बर पए त साईं घरु सुतो पियो आहे। इन क़िस्म जी मश्करी न थिए हाणे, इन क़िस्म जी मश्करी न थिए। मां सॼी सिंध खे चवां थो त हिन बेठिकी कब्ज़े मां, ग़ुलामी ऐं जबर मां, जिते असांजो क़ौमी वजूद पियो ख़तरे में आहे, ख़तमु पियो थिए, वसीला, सियासत, इरादा, हे सभु हाणे सिंध जी वहदत खे अच लॻा आहिनि। सूबा हाणे इहो हिकिड़ो नफ़्सियाती तौर ते इहो असांजे ज़हननि में पिया विझनि त जेकॾहिं तव्हां आज़ादी बाज़ादी ॻाल्हि कंदो त हीअं करे सघूं था, हींअर कोन करे सघंदा, ख़बर अथनि। पर इन जे लाइ हुननि खे टाइम खपे। जीअं मूं चयो टाइम कहिड़ो खपे त जीअं कराची शहर जी डेमोग्राफी आहे न, जीअं हैदराबाद जी बि ईअं थिए, लाड़काणे जी बि ईअं थिए, दादूअ जी, सखर जी, मीरपुर जी, माना जिते किथे सिंध जा माण्हू असुल जेके आहिनि 30 सैकड़ो 40 सैकड़ो वञी बचंदासीं त पोइ त अक्सरियत सां सिंध असेंबली में करारदादूं पास थींदियूं न, त उहा हिनखे सूबो अलॻि कयो, हिनखे अलॻि कयो, यानी सिंध जी सुञाणप ऐं वहदत ई ख़तमु थींदी हली। त पोइ आज़ादी जो तस्वर जेको वतन सां लॻापियल आहे, छाकाणि त हिकिड़ी शइ ज़हन में रखो, असां नस्ली क़ौम न आहियूं, यानी नस्ल परस्तीअ जे आधार ते जीअं कबीला थींदा आहिनि या ॿिया खोड़ क़ौमूं पंहिंजो रखंदा हुआसीं, फलाणे जो औलादूं, इन करे फलाणी क़ौम हूं, इहा हिकिड़ी मिथोलॉजी आहे। मिथ आहे, मिथ माना ॾंद कथा आहे। क़ौमूं कंहिं हिकिड़े ॾाॾे जूं पैदावार थींदियूं कोन, उन्हनि खे उन सां कबीलो थींदो आहे, बिरादरी थींदी आहे, ज़ात थींदी आहे। क़ौमूं वतन ई थींदियूं आहिनि। असीं सिंध वतन में रहंदड़, यानी दुनिया में रुगो असां वटि इहो तजुर्बो थोरी पियो थिए त बाबा दरावड़, आर्या, सैयदनि जे शिकिल में जेके अरब आहिनि, शिकारपुर में पठान वेठा आहिनि, बलोच ज़ातियूं कबीला आहिनि, राजपूत आहिनि, मुख़्तलिफ़ नस्ली, लिसानी, मज़हबी ग्रोह जेके सिंध में रहनि था, जिन जो मरणु जीअणु सिंध सां लाॻापियल आहे, जिन जा वसीला सिंध सां लाॻापियल आहिनि, जिन जी सियासत सिंध सां लाॻापियल आहे, उहे सिंधी आहिनि। सिंधी ईअं जीअं चवंदा अलाए ॼामोट समाट सिंधियुनि जा, ॼामोट माना ॼाम जो औलाद, ॼाम जो औलाद में 2 ज़ातियूं 3 हूंदियूं, समय जो औलाद में 2 ज़ातियूं 3 हूंदियूं। पोइ राजपूत बि ॼामोट थोरी आहिनि, या दरावड़ ॼामोट थोरी आहिनि। सिंधी हिंदू जेके ॼामोट आहिनि समाट आहिनि। तंहिंजे करे इन गुमराहीअ मां निकिरी असीं सिंध वतन में रहंदड़ सिंधी क़ौम आहियूं। छो क़ौम आहियूं? तव्हां उथी बीहो रुगो, हींअर वेठा न, उथी बीह थोरो ज़मीन ते पेर हण त ख़बर पवंदी आहे कहिड़ी ज़मीन आहे, सिंध आहे। हिन करे उते खाइण बि उते आहे, जीअणु मरणु, 7 नस्ल जेके आहिनि असांजे ज़मीन में पूरियल आहिनि सिंध में, इन करे असीं सिंधी आहियूं। लिसानी तौर ते, नस्ली तौर ते भली उर्दू था ॻाल्हायूं, बलोची था ॻाल्हायूं, सराइकी था ॻाल्हायूं, सिंधी था ॻाल्हायूं, ढाटकी था ॻाल्हायूं। आरेसर साहिब जी त ॿोली ढाटकी हूंदी, असांखे कांधी अचे, जीअं माई भागी ॻाईंदी न, खड़ी नीम के नीचे, असांखे अधो कावर नीम सम्झ में ईंदो, बाक़ी कोन ईंदो, पर उहा सिंधियाणी। तंहिंजे करे हे जेके सिंध जे ख़िलाफ़ु साज़िशूं आहिनि, उन में इहा बि साज़िश आहे त माण्हुनि खे नस्ली ऐं लिसानी बुनियादनि ते बि विरहाइजे। बाबा हो जीअं वेठा न, हाणे माना हाणे हींअर सम्झ में अचेनि थी, उर्दू ॻाल्हाईंदड़नि खे बि सम्झ में अचे थी त उहा सिंध में रहूं था। अल्ताफ़ भाई सां मुंहिंजी कचहरी जॾहिं थींदी, उहो बि चवंदो अथव महाजर असांजी हिकिड़ी कम्यूनिटी पहचान है, जैसे आप लोग चांडियो, मक्सी, बुरफत ऐं इन क़िस्म जो, बाक़ी वतनी तौर ते असीं सिंधी आहियूं। तंहिंजे करे क़ौमूं थींदियूं ई वतनी आहिनि, ऐं वतननि खे तारीख़ ठाहींदी आहे।
हज़ारनि सालनि जी वतन करारदाद हूंदो थोरी ठहंदा आहिनि पाकिस्तान बच्चा कीअं ठहियो चइसि मुस्लिम जी करारदाद पास की पाकिस्तान ठही वियो वतन तारीख़ी हूंदा आहिनि जिन खे फितरत ऐं कुदरत तारीख़ जे वॾे तजुर्बे खां पोइ सियासी ऐं मुआशी मफ़ादनि सां जोड़े माण्हुनि खे वतन ऐं क़ौम तॾहिं ठहंदी आहे तंहिंजे करे मां समूरी सिंध जे जेके सीनियर सियासी वर्कर आहिनि मां तव्हांजे मथां भार थो रखां तारीख़ जो वॾो भार तव्हांजे मथां आहे पंहिंजे फ़ैसिले जा इख़्तियार मां तव्हांखे थो ॾियां जेके बि सीनियर वर्कर आहिनि कहिड़ी पार्टी में आहिनि मां नाला नथो खणां मथां चइनि पंजनि जा खणां ॿिया रहिजी वञनि जेके बि सीनियर सियासी वर्कर क़ौमी तहरीक सां लाॻापियल रहिया आहिनि हाणे घर वेठा आहियो झूना थी विया आहियो कहिड़ी बि सूरत में आहियो दानिश्वर अदीब तव्हां सभिनी जे अॻियां मां इहो इख़्तियार थो रखां त छंड छाण कयो बेरहमीअ वारी इहा न तदा हे माण्हू जेको आहे न हिनखे ॾिसंदा तक़रीर करे फर्स्ट क्लास हैदराबाद में ज़बरदस्त क़िस्म जो पाकिस्तान टोड़े 5-8 दफ़ा वरी घर वञी सुम्ही पियो आहे इहा जेका दाल कारी आहे न इहा न हलंदी तंहिंजे करे तव्हां सीनियर जेके दानिश्वर आहियो अदीब आहियो पहिरियों नुक़्तो आहे त असीं बेठिकी कब्ज़े जो शिकार आहियूं ग़ुलाम आहियूं ऐं ग़ुलाम क़ौम जे सियासी वर्करनि जो ऐं क़ौमी तहरीकुनि जो जदोजहद जो मक़सदु आज़ादी हूंदो आहे सिंधु देश जी आज़ादी हे माण्हुनि खे गुमराह करण जा जेके न हिकिड़ा सवला ॾाढा चिमकंदड़ हर चिमकंदड़ शइ चवंदा आहिनि सोन नाहे थींदी चिमके थी त माना सोन आहे छा हे फलाणो ख़ान आहे टीरो ख़ान आहे वाकाले अची त ॾाढो भलो लीडर आहे करे छा थो चई पार्लियामानी सियासत ॾे वठी थो वञे कारकुननि खे पार्लियामानी सियासत जी भुट्टे जे फांसीअ खां पोइ बि तव्हांजी अखि नथी खुले बेनज़ीर खे धमाके सां उॾायूं पोइ बि अखि नथी खुले शेख मुजीब रहमान खे 30 लख माण्हू मारे रत मां ॻाढ़ो करे पार्लियामानी तौर ते खटे आयो न त बि तव्हांजी अखि नथी खुले इमरान ख़ान जेल में वावेला वेठो करे अखि नथी खुले तव्हांजी तंहिंजे करे हिन ग़ैर फितरी रियासत जे अंदरि मज़हबी धुरियूं चवंदियूं रहो तंहिंजो मतिलबु क़ौमी तौर ते ग़ुलामी ॾे धिकींदा कम्यूनिस्ट चवनि था त हेॾे रहो अचो दुनिया जा मज़दूर सभु हिकु मज़दूर हिकु थींदा ई न आहिनि हर मज़दूर पंहिंजे क़ौम ऐं वतन सां ॿधल आहे सिंध जो मज़दूर सिंधी आहे जेकॾहिं मज़दूर दुनिया जा सभु ॿाहिरि हुजंदा न त उहो इनकलाब जेको आहे मार्क्स वीचारे पेशन गोई कई त बर्तानिया जो जेको आहे न पोरत तबिको इनकलाब आणींदो सॼी दुनिया में इनकलाब उहे आणींदा आयो ई कोन इनकलाब हुते ओ रूस में लेनन इनकलाब आंदो जिते माना माण्हू बैकवर्ड आहे जमहूरियत में कान ई चङी तरह जेके मुस्लमान जूं रियासतूं उन्हनि जो इहा अक़ीदा एॾा धकियानूस आहे जो तावीज़ ॿधी छॾंदा माल खे ॿकिरियुनि खे भई छाजे लाइ ॿधो अथव चईंदा हाणे हिनखे बंदूक असरु न कंदी इन जहालत वारा उन में लेनन इनकलाब आंदो छाकाणि त ॿी आलम जंग खां पोइ थकियल जेके फ़ौजूं हुननि स्ट्रेटेजिकल इनकलाब हो को आइडियोलॉजिकल इनकलाब कोन हो रूस जो स्ट्रेटेजिकल इन करे त फ़ौजूं थकिजी ॿी आलमी जंग खां बेज़ार थी ज़ार खां ॿियनि खां हिन ॾिठो त हाणे गरम लॻो पिया लोह धकु खणी आई अभी नहीं तो कभी नहीं करे इनकलाब आणे अथई वरी उहो रही वियो तंहिंजे करे दुनिया जा मज़दूर हिकु थी वञो पोरियत पंजाब जो पोरियत ऐं सिंध जो पोरियत हिकु न आहिनि पंजाब जो पोरियत सिंध जे पोरियत जो इस्तेसाल थो करे पंजाब जो जागीरदार सिंध जे जागीरदार जो इस्तेसाल थो करे पंजाब जो सरमाएदार सिंध जे सरमाएदार जो इस्तेसाल थो करे सरमायो हाणे खणी आहे न पंजाब छो खणी आहे इन करे त क़ौमी सरमाएदार तहत उते जो जागीरदार ऐं हारी जेके बेदख़ल थींदा तिन खे उहो मज़दूर में कन्वर्ट कंदा ऐं पंजाब हिकिड़ो जदीद पंजाब पियो ठहे सिंध जी कराची में सरमायो जेके बि खणी आया ऐं जेको थोरो घणो हो उन में वरी नस्ली बुनियादनि ते तफ़रक़ो करे बाक़ी जेका सिंध आहे कराचीअ खां सवाइ जेके ज़िला आहिनि उन्हनि खे कटे छॾियूं यानी जदीद जेका क़ौमी तश्कील ऐं तकमील जो जेको प्रोसेस हो असांजो उहो बीहारे छॾियूं इन करे मौलवी अगरि चए त पाकिस्तान में रहणो आहे चवंदासीं न बाबा महिरबानी कलमो पढ़णु अचे थो नमाज़ रोज़ा जेको तो कयां तूं मुस्लमान आहे रोज़ा नमाज़ ज़कात फुल इजाज़त हूंदी तव्हांखे सिंधु देश में हिंदू आहे उनखे फुल इजाज़त हूंदी पंहिंजे मज़हब जी पैरोकारी जी कहिड़े मज़हब खे मञे थो लादीन आहे उनजी मर्ज़ी आहे पर सिंध वतन जेको आहे उन में सियासी ऐं मुआशी तौर ते मुआशरती तौर ते
जिनसी हवाले सां सभु बराबरि हूंदासीं को बि सिंधी ॻाल्हाईंदड़ उर्दू ॻाल्हाईंदड़ फ़र्क़ु न हूंदो सभिनी जो रोज़गार घर रिहाइश सिहत इंसाफ़ सभिनी खे बराबरि मिलंदो कहिड़ो मज़हब हुजे सिंधु देश जो वज़ीर आज़म थर जो कोल्ही बि थी सघे थो कराची जो उर्दू ॻाल्हाईंदड़ थी सघे थो हेॾां उत्तर जो जेको आहे जतोई बि थी सघे थो शाह बि थी सघे थो बर्फ़ केरु बि थी सघे थो अहलियत जे बुनियाद ते तंहिंजे करे असां हिन बेठिकी कब्ज़े जबर ग़ुलामीअ जो जेको शिकार आहियूं उन मां निकिरण जे लाइ टोलियूं जेके हूं न इहे ख़तमु कयो ऐं मां वरी आख़िर में रिपीट थो कयां हे मां ॿाहूं थो ॿधां सिंध जे दानिश्वरनि खे अदीबनि खे सीनियर सभिनी सियासी कारकुननि खे यार हाणे मां बि ज़रे घटि 60 सालनि जो चवां छा असीं ईंदड़ नसुलनि खे वरी इहा ग़ुलामी ॾेई वेंदासीं छा ईंदड़ नसुलनि खे मज़ाहमती आज़ादी जी तहरीक ॾियणी आहे मज़ाहमती तहरीक ॾियणी आहे सियासी मज़ाहमत बेखौफ़ मज़ाहमत पुरअज़म जदोजहद इहे इन सूरत हाल में असीं तॾहिं इंटर थींदासीं जॾहिं असीं टोलियूं ख़तमु करे जेके बि नंढियूं टोलियूं आहिनि ख़तमु करे उन्हनि खे ज़िलनि ते मुक़ररु कयूं सो मां सीनियर सियासी वर्करनि खे दानिश्वरनि खे अदीबनि खे वरी चवां थो त क़ौमी तहरीक खे सगारो कयो हे जेका ग़ुलामी जा ॾींहं जेके असां 47 खां मुंतक़िल थी मूं ताईं पुॻा आहिनि मां नथो चाहियां अहिड़ी सूरत हाल छॾे वरी ग़ुलामीअ में ॿियनि जे ॻिचीअ में ॻटु जेको आहे विझी ग़ुलामीअ जो वरी मां मरी वञा न मज़ाहमत मरण में मज़ो ईंदो न मज़ाहमत जॾहिं थींदी न असांखे मरण में मज़ो ईंदो जदोजहद जे दौरान मरंदासीं न उते मज़ो ईंदो उते असांखे मज़ो ईंदो मूंखे कंहिं इंडियन चैनल ते शायदि कंहिं सवाल कयो कि तव्हां जेको आहे सिंधु देश खां पोइ तव्हां जेको आहे मुल्क या सिंधु देश जा वज़ीर आज़म या सदर कहिड़ो उहिदो खणंदो मूं चयो बाबा सिंधु देश जे आज़ादी जे लाइ शहादत मिले मुंहिंजी इहा ख़्वाहिश आहे उहिदेदार पोइ पोयां खोड़ हूंदा सॼी सिंध पई आहे सो इन हवाले सां मां वरी बि समूरी सिंध खे चवां थो त असांखे क़ौमी तहरीक सिंध जी उन मां जेका न हे ज़रियूं पुरजूं लॻा पिया आहियूं इन्हनि सभिनी खे यूनाइट कजे ऐं हीउ वक़्तु आहे हिन महिल हे कमज़ोर आहिनि हिननि पंहिंजे हिन हिकिड़े जाहिल माण्हूअ खे फील्ड मार्शल करे ऐं हेॾो मथे करे इहो नफ़्सियाती तौर ते चवंदा आहिनि न कंहिं माण्हूअ में ईअं जो न रोब करे रोब जो मतिलबु ख़बर छा आहे अंदरां खोखलो आहे खाधल आहे कमज़ोर आहे पोइ ॾिसे थो दाॿो ॾेई ॿियनि खे माना कयां जेका असिल ते ख़बर पइजी वञे त पोइ सभई अची मूंखे वठंदा तंहिंजे करे हिनखे फील्ड मार्शल आसमाए कयो अथनि हेॾां होॾां घुमे इन जो मतिलबु आहे पंजाब कमज़ोर आहे इख़लाक़ी तौर ते मुआशी तौर ते दलाली थो करे हाणे आलमी क़ुवतुनि जी सो असीं सिंध जे यानी हिन क़ौमी तहरीक खे यूनाइट करे हिकिड़ी मज़ाहमत ईंदड़ नसलुनि खे भली सिंधु देश जी सूरत में आज़ादी न ॾेई सघूं मज़ाहमत जे सूरत में वॾी हिकिड़ी उमेद जेका आहे उहा असीं क़ौम खे पंहिंजी ईंदड़ नसलुनि खे ॾेई वियासीं इहा असांजी वॾी कामयाबी हूंदी महिरबानी